नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। इस्लामाबाद ख़बर ॾिनमि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान कंवल जोज़ब चयो आहे त जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान वटि इलेक्शन में धांधली ऐं फारम 45 बाबति सबूत न आहिनि त हू पंहिंजो वाट बंदि करे। निजी टीवी जे प्रोग्राम में PTI अॻवान जमियत उलमा इस्लाम जे अॻवान कामरान मुर्तज़ा खे मुख़ातिब थींदे चयो त मौलाना फज़लुर रहमान ख़्वाहिशुनि जो बुनियाद बणाए चूंडियल वज़ीर आज़म खे नथो हटाए सघे। हिन चयो त जमियत उलमा इस्लाम जो अॻवान पाण खे मज़हबी अॻवान चवे थो, पर हिन सॼी ज़िंदगी ॿियनि जे ईमान ते तोहमतूं हयूं आहिनि। कंवल जोज़ब इल्ज़ाम हयो त फज़लुर रहमान ॿियनि खे यहूदियुनि जो एजेंट चवे थो, पर उन वटि इन बारे में अञा ताईं सबूत न आहिनि त निजी टीवी जे इन ई प्रोग्राम में शिरकत कंदड़ JUI अॻवान कामरान मुर्तज़ा चयो त इमरान ख़ान जो वात खुलियल आहे, उन लाइ हुन खे जेको अचे थो उहो चए थो छॾे, पर औरतुनि खे हिजाब करणु घुरिजे। कामरान मुर्तज़ा चयो त असां 14 महीननि खां सबूत घुरी रहिया आहियूं, पर ही सिर्फ़ इल्ज़ाम लॻाइण में मसरूफ़ आहिनि। जेकॾहिं हिननि वटि सबूत आहे त उहे साम्हूं आणनि, न त पंहिंजो वात बंदि रखे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।